अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेरे बी टीवी सां मां तव्हांजो पंहिंजी ज़ुल्फ़कार बुर्दी। अॼु असां लेजेंड एक्टर मोहतरम असद कुरैशी साहब गॾु काफ़ी कचहरियूं थींदियूं आहिनि असद भाई सां। ऐं मां चाहींदुसि त पंहिंजे चैनल जे हवाले सां असद भाई खां जेके यादगिरियूं जेके मेमोरीज़ आहिनि उहे तव्हां सां शेयर कयूं। सो मां स्टार्ट वठंदुसि त तव्हांजो जेको फनी फील्ड जो स्टार्ट आहे उहो कहिड़े मीडियम सां थिए थो? फिल्म सां थिए थो, स्टेज सां थिए थो, रेडियो? ज़ुल्फ़कार वाह सभ खां पहिरीं त जेके मुंहिंजा सिंधी भाइर भेनरियूं, मुंहिंजी बुज़ुर्ग औरतूं या मासूम ॿार नियाणियूं ॼाणियूं जेके मूंखे पंहिंजे औलाद वांगुरु, मुंहिंजी अमड़ वांगुरु, मुंहिंजे वॾनि वांगुरु, मां सभिनी जी तंहिं दिलि सां इज़त कंदो आहियां, एतिराम कंदो आहियां। उहे बि मूंखे मोहबत सां प्यार सां अदा भाउ करे छॾींदियूं या छॾींदा आहिनि जेके छोकिरा यूथ असांजी। उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सिंधी यारो ई अदब सलाम। हिकिड़ो थींदो आहे ॿियो थींदो आहे उहो थींदो आहे। थैंक यू। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां क्रिकेट खेॾंदो हुउसि, मूंसां गॾु जेके छोकिरा क्रिकेट खेॾंदा उन्हनि जा पंहिंजा पीउ, पंहिंजा मामा, पंहिंजा चाचा, उहे सभु जो सभु उते कराची में 3 स्टूडेंट हूंदा आहे। ईस्टर्न फिल्म स्टूडियोस, मॉडर्न फिल्म स्टूडियोस, इंटरनेशनल फिल्म स्टूडियोस। उन्हनि में के कैमरामैन हा, के डायरेक्टर हा, के एडिटर हा, कमु कंदा हुआ। माना स्टूडियो जे अंदरि टेक्निकल कमु। मां हुन सां गॾिजी वेंदो शूटिंग वूटिंग ॾिसंदो हुउसि फिल्मनि जो। तॾहिं फिल्मनि जो तमामु वॾो रुझान हो। चैनल बिनल कोन हुया, सिर्फ़ु PTV हुई। काफ़ी साल गुज़री विया, मां बि नौजवान थी वियुसि। पोइ मां हिननि खे चयो त मां यार ही जेको डायरेक्शन वारो शोबो आहे इहो सिखणु चाहियां। तुंहिंजे पीउ जी एॾी त तुंहिंजी पीउ जी कुर्सी जे पोइ लिखियो पियो आहे डायरेक्टर, केरु वेहे बि कोन थो। मिनिस्टर चए थो, मिनिस्टर बि जेको आहे बीठो आहे, चवंदो पढ़ियो लिखियल आहे डायरेक्टर, माना इहा कुर्सी इन जी आहे। यार हिन जो वॾो दबदबो आहे, इन कुर्सी ते ठहे थो। माना मां कोशिशि कंदो हुउसि जेकॾहिं क्रिकेट में आहियां त नंबर 1 ते हुजां, जेकॾहिं पढ़ाई में बि आहियां त मॉनिटर थियां, नंबर 1 थियां। माना मुंहिंजी हुकुमरानी हुजे। त उन हिसाब सां जॾहिं डायरेक्टर खे ॾिसो मुंहिंजी हुकुमरानी हिनजी बि हले, यार इहो शोबो सिखणो थियणो डायरेक्टर आहे। पर जॾहिं मां उन्हनि खे पंहिंजी ख्वाहिश जो इज़हार कयो त हुनजो त सभु खां पहिरीं तोखे क्लिप आहे थियणो पवंदो, माना 3rd असिस्टेंट। जॾहिं मां उन 3rd असिस्टेंट खे ॾिठो त इहो करिणो पवंदो, थोरो माण्हू सिखणो आहे त भई करिणो पवंदो। वरी उहो मां क्लिप वाइट थियुसि, उन खां पोइ कंटिन्यूटी बुक लिखणु शुरू कयो, जंहिंमें माना शॉट जेको वरितो वेंदो आहे, लेंस कहिड़ो लॻायो वेंदो आहे, केतिरी फुटेज ते, ऐं उन खां पोइ OTS शॉट आहे, बिग क्लोज़ आहे, या जेको आहे सो मीडियम आहे, या 2 शॉट आहे, उहो सभु कंटिन्यूटी बुक ते लिखणो पवंदो आहे। जॾहिं एडिटिंग ते ईंदा त उहो कंटिन्यूटी बुक खे रखी उन ते ओके शॉट कढी उहो लिखंदा। पोइ इहो कमु सिखी पोइ वरी मां आयुसि सिनेमा फोटोग्राफी। उहो बि लाजवाब सां कुझु सिखियल हुउसि। पहिरियों जॾहिं कंटिन्यूटी बुक लिखंदो हुउसि त लेंसनि जी ख़बर हुई, केतिरी फुटेज ते कहिड़ो लेंस लॻंदो, ॼाण त हुई। वरी अमली तौर ते वरी एडिटिंग में मां गॾु वेहंदो हुउसि, एडिटिंग कराईंदो हुउसि, कंटिन्यूटी बुक गॾु हूंदो हुओ, उहो बि सिखियुमि। इन विच में हाणे मां मुकमिल माना जवान थी चुको, शफ़ न पर इहो साकी साहिब जो पुटु हूंदो ताहिर। ताहिर जी शिकिल मूं सां मिलंदी हुई त कमाल ईरानी, शहबाज़ ईरानी इहे लॉन में वेठा हूंदा। मां क्रिकेट खेॾी जीअं एंट्री थींदो हुउसि, कमाल ईरानी जो त्योहार पोइ चई पियो साकी साहिब। हा, साकी साहिब जीअं ॾिसंदो छिक भरंदो, यार छो था मुंहिंजी त छोकिरा हेॾे आहे। हाणे जो हिकिड़ो कमु मां मुस्तफ़ा कुरैशी खे इंट्रोड्यूस करायो, ठीकु आहे। उन खां पोइ आसिफ़ ख़ान खे करायो, रंगीले खे, ऐं यासमीन ख़ान, माना केतिरा नाला ॻणाए इन्हनि सभिनी खे मूं मां तो मोहम्मद अली अदाकार, वॾा वॾा अदाकार ॿुधाए। मूंखे चई थी सघे त तूं मुंहिंजो आख़िरी शागिर्दु हुजे, तूं मूंखे मार कराए ॾे बाबा। मां हिते पहुचां थो, राति जो घर वञा थो पंहिंजे। अच्छा, उन टाइम इन कम खे ॾाढो बुरो सम्झियो वेंदो। सही हुनखे चवंदा त नाटकी आहे, नाटकी ऐं माना सुठे ख़ानदान वारा माण्हू चवंदा यार इन लाइन में माण्हू न वञे।
माइन सां इहे भाकुर पाइणु गाना ॻाइणु हुनजे पोयों हुयो सही सही बराबरि ॿई मुंहिंजा उस्ताद चवंदा रहिया आख़िर मुंहिंजो चलो भला तव्हांजे करे हिकिड़ी फिल्म कयां सही सही वॾा हो माण्हुनि खे बाबा बि चवंदो हुउसि चाचा बि चवंदो हुउसि मुंहिंजा पंहिंजा सिंधी हुया वॾा हुया उमिरि में बि तजुर्बे में बि सही किसो एंड मूं फिल्म कई कंहिं मुंहिंजे ख़ैर ख़्वाह सम्झो था न सिंधी में जेके ख़ैर ख़्वाह चइबो आहे त तॾहिं अख़बार में इश्तिहार छपबो आहे फिल्मनि जा त उन में मुंहिंजो फिल्म जो इश्तिहार छपियल हो उहो गाने में छोकिरी जा काए सां हथ में आहे ऐं हुन ते ॿांह ते लेटियल आहे वार लड़कनि सां हिकिड़ो ॿियो वरी ॿ टे ॿियूं तस्वीरूं हुन मुंहिंजे घर में बाबा जी सुबुह ख़ैर ख़्वाह जो कमु घर वारनि खे ॿुधाए अफ़ाल कहिड़ा कम कहिड़ा घर वारनि खे ख़बर आहे त टेक्निकल कमु सिखण थो वेंदो आहे पोइ जो अख़बार खणी हीअं जो खोले ॾिसनि त मां बि हेॾो मोटिव स्टूडियोज़ मां जीअं अंदरि घिरम बाबा खे सलाम कयूं बाबा सलाम जे बदिले में ठका चमाट गिटे में जेका अॼु बि मूंखे यादि आहे त का महल ताईं माना कननि मुंहं में सीटियूं पियूं वॼनि वाजट वॼी आहे बाबा खे चयो मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे मां पाण वाइड़ो थी छो चमाट लॻी मां सलाम ॾिनो मूंखे चई हीअ ॾिस हीअ केरु तूं हा मां त तोखे छाजे लाइ असां मोकिलियोसीं परमिशन तोखे ॾिनीसीं त तूं वञी कमु सिख इहो कोन हो त तूं वञी कञर खाननि में कञरनि सां जेको ऐं इहो कर त मुंहिंजो बाबा ख़राबु कमु कोन्हे दुनिया तरक़ी ते आहे अॻिते हली इहो कमु ॾाढो भलो थी वेंदो जेको मां ॾिसां थो हुन जो तूं जेको ॾिसे थो पर असांजो ख़ानदान इहा इजाज़त नथो ॾिए त तूं इहो कमु कर बहरहाल ओड़े तरीक़े सां फिल्मुनि में अची वियो काफ़ी फिल्मूं एज़ हीरो कयमि विलन बि कयमि पोइ वरी PTV ते आयुसि PTV ते तारीख़ी ड्रामा जीअं गाज़ी अख्तरुल्ला या उस्मान हिन टाइप जा माना ड्रामा ठहंदा जंहिंमें आख़िरी चट्टान शाहीन टीपू सुल्तान पोइ शेरशाह सूरी जे क़िले ताईं वियसि ट्रायल ॾेई ऑडिशन ॾेई तंहिंखां पोइ मां सिलेक्ट थियो वाहिद हिकिड़ो सिंधी त जेको ओसि ताईं वञा जंगजियूं मनाज़र फिल्म आहिनि घोड़ सवारी इहे टे कयमि उन खां पोइ सिंधी ड्रामनि में आयुसि मूंखे अलाह जे फज़ल सां अलाह ताला एतिरो नवाज़ियो आहे जंहिं बि कम में हथु विझंदो आहे कामयाबी अलाह ताला मूंखे त मुंहिंजे एज़ाज़ ते हाणे गाज़ी अख्तरुल्ला त हाणे ड्रामो ठहियो आहे उस्मान हाणे ठहियो आहे असां तक़रीबन कोई 25-30 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे उन खां अॻु मां बॉडी बिल्डिंग बि कंदो हुउसि त ऑडिशन थियनि पिया ट्रायल थियनि पिया स्टूडियो में PTV कराची ते त हुन में टारज़न जी उन्हनि खे तलाशी तॾहिं मूं मिस्टर सिंध जो टाइटल खयो वार मुंहिंजा गुंडड़ी हूंदा वॾा हूंदा पोइ हिते ताईं लड़कंदा छपर वपर मूंखे न हूंदा क्रिकेट जे हवाले सां बि कुड़ियल हूंदा मां बि ऑडिशन ॾिनो कामयाबु थियुसि टारज़न जो मां पाकिस्तान जो माना पहिरियों टारज़न जंहिं PTV ते इहो रोल कयो पोइ सिंधी ड्रामनि में आयुसि सिंधी ड्रामा बि माशाल्लाह जेके तव्हांजी नज़रनि में ॾिठा हूंदा काफ़ी उहे कया पोइ ही चैनल खुलिया हा सभु खां पहिरीं KTN खुलियो पोइ सन TV खुली पोइ बाक़ी ॿिया चैनल खुलिया अलाह जे मदद सां को कहिड़ो चैनल न रहियो आहे जिते मूं कमु न कयो हुजे ऐं पाण खे न मञरायो हुजे उन खां पोइ वरी उर्दू चैनल मुंहिंजी भेण बणियल आहे आपा सुल्ताना सिद्दीकी जेके हमेशह मां आपा ई आपा चवंदो आपा पोइ मूंखे चयो PTV ते त मुंहिंजा 7 ड्रामा कया आहिनि जंहिंमें मारवी बि ॿिया खोड़ ॿिया ड्रामा हाणे हेॾे अची मुंहिंजे ड्रामनि में कमु कयो उर्दू में हम TV ते त मोहम्मद बख़्श समीर जो मरहूम साहिबु हुनजो ड्रामो हो जन्नत में मां शुरूआति कई हम चैनल ते हुन खां पोइ काफ़ी ॿिया ड्रामा मूं कया तक़रीबन 11-12 सीरियलियूं कयूं उन खां पोइ वरी जीअं KTN जो खुली त वरी उन सारे हेॾे मोटी आयासीं बसि हाणे एतिरो ई आहे सिलसिलो